नवाब शाह मां यूसुफ रिंद जी रिपोर्ट। नवाब शाह जे ॻोठ हमल कलोई जो रहवासी माज़ूर ज़ीशान, जेको टंगुनि खां माज़ूर हुजण बैदि बि पंहिंजो हौसलो ऐं हिमत नथो हारे ऐं पंहिंजे माज़ूरीअ खे कुदरत तरफ़ां ॾिनल तोहफ़ो सम्झे थो। हिन समाज सां कुलो कुल्हे सां मिलाए हलण लाइ हर वक़्तु तयारु रहे थो। 9 साला ज़ीशान रोज़ानो पंहिंजे व्हीलचेयर ते चढ़ी स्कूल अचे थो। जॾहिं त ज़ीशान जे दिलि जी ख़्वाहिश आहे त हू पढ़ी लिखी करे हिकु सुठो डॉक्टर थियणु चाहे थो ऐं पंहिंजे मुल्क जी आवाम जी ख़िदमत जो जज़्बो पिणु रखे थो। ज़ीशान खे पढ़ाईंदड़ उस्ताद बाजी ख़ान कलोईअ ॿुधायो त ज़ीशान तमामु महिनती ऐं ज़हीन आहे, जॾहिं त ज़ीशान जा हौसला हिमालय जबल खां बि ऊचा आहिनि। असांजी दुआ आहे त रब पाक ज़ीशान जे दिलि जी ख़्वाहिश पूरी करे।